अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसो पिया सिंध वॉइस ऐं मां आहियां ज़ुहैब ज़रदारी। नाज़रीन, अॼु असां हिकु इंतिहाई अहम ऐं ख़ासि पॉडकास्ट करणु पिया वञूं ऐं यकीनन मां सम्झां थो या मूंखे अंदाज़ो आहे त ॾाढो मज़ेदार थींदो। उहो इन करे त हिकु त सिंध जे अंदरि हुई बि गर्मी जी मौसम अची रही आहे, पर कुझु इंटरव्यूज़ ऐं कुझु बयाननि खां पोइ जेका सियासी मौसम बि आहे न, उहा बि ॾाढी गरम थी वई आहे। ऐं ख़ासि तौर ते लाड़काणो जेको सिंध जी सियासत जो मर्कज़ आहे, उहो बहस जो मौज़ू घणो बणियल आहे। ख़ासि तौर ते मौज़म अब्बासी साहब जो इंटरव्यूज़ जेके हिते असां वटि पॉडकास्ट में बि तव्हां उनजूं ॻाल्हियूं ॿुधियूं, लाड़काणे जे हवाले सां बि उन्हनि जो काफ़ी ज़िक्र हुयो। त असां जे अॼोके पॉडकास्ट में न घणे भाङे बि लाड़काणे जी ॻाल्हि ॿोल थींदी, महिमान जो तालुक़ बि लाड़काणे सां आहे ऐं पीपल्स पार्टी जो हिकिड़ो पुराणो वर्कर आहे, मतिलबु जंहिंखे आउं सम्झां थो त जिथे सिंध असेंबली जे अंदरि जेके चंद बुनियादी तौर ते ऐं मुकमल तौर ते जेकॾहिं को वर्कर MP आहे त उन्हनि में उन्हनि जो शुमारु थिए थो। ऐं या माना आउं अञा सोलहनि सिधनि लफ़्ज़नि में चवां त को सरदार या वॾेरो कोन्हे। असांजी लॾे सां तालुक़ बि रहियो अथसि लिखण पढ़ण सां, सहाफ़त सां, ऐं पोइ वरी पीपल्स पार्टी सां हिकिड़ी डिघी हुनजी वाबस्तगी जेका तक़रीबन 3 ॾहाकनि ते ॿधल आहे ऐं उन ते ज़ाहिर आहे हिकु जदोजहद आहे। उनजे नज़र में रखी करे ई पीपल्स पार्टी लाड़काणे जहिड़े शहर जी उनखे टिकट ॾिनी ऐं लाड़काणो पीपल्स पार्टी जो बुनियादी जेको आहे उहो मर्कज़ आहे, शहीदनि जो शहरु आहे। त हिकु त खेसि हुतां जो अवाम जो मैंडेट मिलियो आहे, उहा बि हिकिड़ी ज़िम्मेवारी ज़रूरु आहे, पर मुंहिंजे ख़्याल में, मुंहिंजे नज़र में उन जे मथां हिकिड़ी वॾी ज़िम्मेवारी इहा आहे त शहीदनि जे शहर सां तालुक़ु रखण जे करे, उन्हनि जी पार्टी सां तालुक़ु रखण जे करे, त उन्हनि जे मिशन जो या उन्हनि जे जेको अज़्म आहे, भुटो अज़्म, उनजो जेको भरम आहे, उहो उनजी ज़िम्मेवारी बि संदसि मथां आहे। त जमील अहमद सुमरो साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं असां अॼोके इन पॉडकास्ट में हुन सां गुफ़्तगू कंदासीं। जमील साहब, वरी महिरबानी तव्हांजी, तव्हां आयो सर। इनवाइट कयो। थैंक यू सर। अच्छा जमील साहब, हूअं जीअं मूं शुरू में ॻाल्हि कई त मौसम सिंध जी गरम पई थिए पई, हाणे मई शुरू थी चुको आहे ऐं वरी सियासी मौसम बि ॾाढी गरम थिए पई, ॾाढा ईअं इल्ज़ाम तव्हां ते, ॾाढा ईअं वॾी वॾी वठ पकड़ बि लॻी पई आहे। उन ते बि ॻाल्हाईंदासीं पाण ज़रूरु, छाकाणि त सिंध जा माण्हू ॼाणणु चाहिनि था त जेके मौज़म अब्बासी साहब तव्हां ते, तव्हांजी पार्टी ते या कुझु अॻुवाणनि ते जेके नाला खणी करे कुझु इल्ज़ाम लॻाइनि, त ज़रूरु सिंध जा माण्हू चाहिनि था त उन्हनि जा जवाब मिलणु घुरिजनि। पर उन सां गॾो गॾु मूंखे ॿुधायो त छा था सम्झो, वाकई इहे लाड़काणे वारनि जी जेका ख़िदमत आहे, तव्हांखे तोड़े जो अञा थोरो वक़्तु थियो आहे MP थिए, उहा करे सघिया आहियो जेका करणु खपे? ज़ोएब, इहा त हाणे लाड़काणे जा शहरी ॿुधाए सघनि था त केतिरी ख़िदमत कई आहे, पर मां सम्झां थो त जॾहिं खां चेयरमैन बिलावल भुट्टो लाड़काणे मां इलेक्शन लड़ी 2018 में, त उन खां बाद में हिन वक़्तु ताईं 2024 हाणे 2026 जेको आहे उहो हले थो पियो, इन्हनि 4-5 सालनि में लाड़काणे वारनि खे उते मां सम्झां थो त ख़ुशी बि थी आहे ऐं मालिकी बि थी आहे, ऐं जेके थोरियूं घणियूं कोताहियूं या थोरियूं घणियूं कमियूं पेशियूं हुयूं, उन्हनि ते बि जेको आहे कमु थियो आहे। सो मां सम्झां थो त ईंदड़ इलेक्शनूं जेके बि आहिनि, मथों इलेक्शन आहे बल्दियाती इलेक्शन 1 साल खां पोइ थींदी, अला करे थिए 1 साल खां पोइ, ऐं उन खां बाद में 2 सालनि खां पोइ जेका आहे उहो जनरल इलेक्शन जेका ईंदी, त उते पोइ ख़बर पवंदी त मूं जहिड़े वर्कर उते माण्हुनि जे लाइ छा कयो आहे। चेयरमैन साहब जी जेके पंहिंजी इंट्रस्ट आहे पंहिंजी वॾड़नि जे शहर जे लाइ, उहो केतिरो आहे ऐं केतिरा असां कामयाबु विया आहियूं। हूअं जेकॾहिं ॾिसिजे त मां जेकॾहिं ईअं थोरो नटशेल में जेकॾहिं ॿुधाए सघां त हिन वक़्तु ताईं चेयरमैन साहब 17 कचूं आबादियूं रेगुलराइज़ लाड़काणे में कयूं, ऐं सालनि खां उहे उते वेठा थिया। ख़ासि तौर ते तव्हां राइस कनाल जी 2 कपनि ते ॾिसंदव, इरीगेशन जी ज़मीन हुई, अदालतुनि फ़ैसिला ॾिना त इहे ख़तमु कया वञनि, हिते इहे कब्ज़ा नाइजाइज़ कब्ज़ा, जेकॾहिं 50 सालनि खां वठी हुते वेठा थिया। ईअं ई सखर में 2 हंधनि ते जिते बि जेको आहे, पर हिकिड़ो सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर हो त जेके बि इरीगेशन ते वेठा आहिनि, जेके बि इर्द गिर्द माण्हू, उन्हनि सभिनी खे उथारे। हज़ारे घर हुया, हज़ारे माण्हू न, हज़ारे घर हुया। चेयरमैन साहब जेको आहे उहो सिंध हुकूमत खे हिदायत कई त माण्हू हिकिड़ो बि हितां लॾणु न घुरिजे। ग़रीब मिसकीन माण्हू हुआ,
ऐं उनजो इहो थियो त उहा इरिगेशन जी जेका ज़मीन हुई उहा सिंध गवर्नमेंट जेका पाण वरिती उन कची आबादी खे ॾिनी ऐं उते मालिकाणा हक़ मिलिया सभिनी माण्हुनि खे। अच्छा, ये घणियूं कॉलोनियूं थियूं टोटल? मतिलबु हीअ त मां तव्हांखे ॿुधायां थो, हीअ साढा 5,000 घर हुया। 5,500 घर हुया। हाणे उते बाक़ी तव्हां हिकु हिकु घर में केतिरा भाती हूंदा। हाणे जेकॾहिं तव्हां लाड़काणे में विधो त उन ॿिन्ही पासनि खां जेके कचा पका घर हूंदा, कंहिंखे प्लस्तर थियल हूंदो न हूंदो, त हिकिड़ो वॾो असासो उन्हनि वटि उन्हनि खे माण्हुनि खे हिकिड़ो असासो हुयो, मिल्कियत हुई, उहा मिल्कियत उन्हनि जे नाले ते कई वई ऐं हाणे उन्हनि जी करोड़नि में क़ीमत आहे। इरिगेशन कॉलोनी में जेकॾहिं तव्हां कॾहिं वञो, हुते पंहिंजो पायलट स्कूल आहे, उनजे भरिसां ई जेका उहा इरिगेशन कॉलोनी आहे, माण्हू उते रहंदा। उते वञी तव्हां ॾिसंदो हिकु प्राइम लैंड आहे, उहा जेका आहे उहे घर, उहा मिल्कियत जेका आहे उहा माण्हुनि जे नाले ते थी वई। त हाणे हिकिड़ो उन्हनि वटि हिकिड़ी मिल्कियत बि आहे, हिकिड़ो असासो बि आहे ऐं उनजी हाणे बि क़ीमत जेका करोड़नि में आहे। घासलेट डिपू आहे उते, रेलवे जी उहा हुई ऐं मालिकाणा हक़ कोन आहे, माण्हू जूं जायूं ठहियल हुयूं 50-60 साल खां वठी। उहो जेको रहमतपुर इलाइक़ो आहे असांजो, उते तव्हां ॾिसंदव उहे उनजी जेके आहिनि उहे कई वियूं। अलीआबाद आहे, उते जेको आहे उहा रेलवे खां बि वरिती वई, उहा बि जेको आहे उन्हनि खे मालिकाणा हक़ मिलिया। अलीआबाद जॻह उहे मतिलबु 17 जेके आहिनि उहे कचियूं आबादियूं ऐं उते जेकॾहिं हाणे तव्हां वञो उन्हनि इलाइक़नि में, ग़रीबाबाद आहे, मीराणी महलो आहे, सुमरा महलो आहे, घणो ई जेका उते आहे, उते जेकॾहिं तव्हां हाणे विधो त तव्हांखे उहे कची आबादियूं नज़र न ईंदियूं। हाणे तव्हांखे उते पकियूं आबादियूं, शहर जे वांगुरु ई, शहर वांगुरु ई सहूलियतूं उते आहिनि। इहो जेको आहे उहो उते थियो ऐं मतिलबु मां सम्झां थो त जंहिं ग़रीब वटि छत कान्हे का, उनखे जेकॾहिं उन सॼी छत जो उन घर जो मालिक बणायो वञे त उन ग़रीब लाइ उन खां वॾी का शइ कोन थिए थी। पूंजी जेका बि पूंजी हुनजी हुजे पंहिंजी जॻह ते, पर हिकिड़ी मिल्कियत जेको हिकिड़ो असासो, घर जो मालिक थी वियो, घर जो मालिक, सरकारी ज़मीन हुई उहा घर जो मालिक थी वियो। इहो तमामु मां सम्झां थो त तमामु घणो ई वॾी असांजी चेयरमैन साहिब जी महिरबानी आहे ऐं वॾी अचीवमेंट आहे असांजी उते लाड़काणे जे अंदरि। उनखां पोइ जेकॾहिं तव्हां ॾिसंदो ट्रॉमा सेंटर कोन हो अॻ में, ट्रॉमा सेंटर आहे। NICVD कोन हुई, NICVD आहे उते। हाणे जेकॾहिं अॻिते तव्हां ॾिसंदव उते जेको बि हिन वक़्तु ताईं हिन 4-5 सालनि में कमु थियो आहे उहो ग़रीब जेके आबादियुनि में कमु थियो आहे। पेवर हुजे, नालियूं हुजनि, सफदर कॉलोनी आहे, मौज़म कॉलोनी आहे, फैसल कॉलोनी आहे। मौज़म अब्बासी वारी कॉलोनी कभी आहे उहा? मां त नाला थो ॿुधायां, सफदर कॉलोनी जेका आहे वलीद आहे, वलीद ॻोठ आहे, वलीद ॻोठ जे भरिसां उन जे भरिसां उते तव्हां ॾिसो जेको आहे उते कमु थियल आहे। ख़बर आहे मूंखे त चई त को बि कमु कोन थियो। मूं मौज़म साहिब खां पुछियो हुयो त चए त असांजे के बि कमु न कराए थो। न मञे कोई, न मञे। असां इहो त कोन ॾिसूं त कंहिंजो ॻोठ आहे, कंहिंजो घर आहे, कंहिंजी घिटी आहे। हिन करे त चेयरमैन साहिब मूंखे चयो त पहिरीं उते कमु थियणु घुरिजे जिते अॻु कमु न थियो आहे। ॿियो पहिरीं कमु उते कराइजांइ जिते ग़रीबनि जा मॉल आहिनि। सही। टियों कमु जेको आहे उहो मुकमल थियणु घुरिजे, इहो न करणु घुरिजे त केरु रहे थो केरु नथो रहे। इहे 3 मूंखे जेके आहिनि उहे हुकुम कया चेयरमैन साहिब ऐं मूं उन्हनि ते अमल कयो। जेके बि पंहिंजो फंड्स थियनि था, सिंध हुकूमत ॾिए थी, उहे फंड्स जा जेके उहे स्कीमूं मां न ठाहींदो। उहे स्कीमूं मुंहिंजा UC जा जेके उहिदेदार आहिनि या बल्दियाती नुमाइंदा आहिनि उहे ठाहे ॾींदा आहिनि। मतिलबु तनज़ीम ॾींदी आहे, बल्दियाती नुमाइंदा हेठि सतह ते जेको आहे वर्कर उहो ॾींदो आहे। उहो जेकॾहिं ईअं आहे त यकीनन इहा हैरान कंदड़ ॻाल्हि हूंदी, छो त सॼी सिंध में वीचारे वर्कर खे केरु कोन थो पुछे। जेकॾहिं तव्हां हुन खां पुछी स्कीमूं था ॾियो, जेकॾहिं आहे त वाक़ई इहो वॾो कमु आहे। मां न, इहो चेयरमैन साहिब जो हुकुम आहे त हर हिकु हंध ते जेके बि स्कीमूं हुजनि, जेके बि MPS या MNS जा फंड्स आहिनि, सेंटर खां हुजनि या जेके प्रोविंशियल हुजनि, उहे जेके आहिनि उहे स्कीमूं वर्कर्स खां वठी वञनि। मां तव्हांखे जेकॾहिं ईअं करे ॿुधायां न, 4-5 सालनि में तव्हां जेकॾहिं जुड़ियो चांडियो ॻोठ आहे, हाणे त शहर में आहे पर जुड़ियो चांडियो ॻोठ आहे, जेकॾहिं उहो पहिरीं वञी उते ॾिसो त छा हूंदो। हाणे उते छा आहे, बच्चू बोरा हुआ, शाहू बोरा हुआ, ही जेके तव्हांखे मां कॉलोनियूं ॿुधायूं, इहे जेके आहिनि त
मतिलबु त अॻे असां वटि चवंदा हुआ दड़ी महलो ॾाढो जेको आहे साफ़ु सुथिरो बि आहे या पंहिंजो सुठो निज़ाम आहे उते ड्रेनेज जो हे त मूं हुननि सां वाइदो कयो त तव्हांखे मां सॼो शहर दड़ी महलो करे ॾींदुमि ऐं माशाला हाणे जेकॾहिं तव्हां वेंदो 80% जेका आहे 80% जेके बि मोहल्ला आहिनि उहे उन्हनि में ड्रेनेज जो निज़ाम आयो उते 10 फुट जेके आहे उहा हेठि हूंदी हेठि न ॾिठियूं बि आहिनि मूं ॾाढी हाणे 2 साल अॻु में मां ॾिठा जेके तव्हांजे कचियूं आबादियूं जा हेठि 8 फुट ऐं उते जेको बि ड्रेनेज हूंदो उते जेके ख़ाली प्लॉट हूंदा या जेके उहे उते उन में उहो ड्रेनेज हूंदो हाणे लाड़काणा जी ड्रेनेज जे मथां जेको प्रेशर आहे उहो इन करे त अॻु में जेकॾहिं 5,000 जो जेको आहे उहो ड्रेनेज हूंदो त हाणे उते जेको आहे 15,000 जो जेको आहे ड्रेनेज उहो थो थिए इन करे प्रेशर आहे सो इहे सभु जेके आहिनि उहे मतिलबु सरज़मीन ते आहिनि न मतिलबु इहो त कोन्हे को जेको आहे कागज़नि ते आहिनि सरज़मीन ते माण्हू ॾिसी सघे थो जेको नथो मञे मां भली न मञे मुंहिंजो उन्हनि सां न आहे त मां हुनखे मंझरायां या वेठो आहियां त उहे मञनि त पोइ जेको आहे माण्हू मञनि था पिया यानी की ज़ोएब मूंखे उन वक़्त में एॾी ख़ुशी थी जंहिं वक़्तु हिकिड़ो दोस्त आयो असांजो वर्कर हुन चयोसीं असां वारे पाड़े में असां वारे मोहल्ले में 200 रुपया फुट जेको आहे उहो कोन वठंदो रेट माना जो प्लाट जो 200 रुपया बि फुट ते असांखां कोई कोन वठंदो ऐं हाणे असां जेको आहे उहो 4,000 रुपया बि फुट नथा ॾियूं माण्हू अपलिफ्ट थियो न इन करे त उते सभु सहूलियतूं उहे जेके शहर जी सहूलियतूं उनजो जेको आहे उहो वधे थो अॻु में जिते खॾा कुॿा हुआ ड्रेनेज कोन हुई घिटी कोन हुई रोड कोन हो उते जेको आहे इहे सभु शयूं थियूं त उते उनजी मिल्कियत जी जेका आहे उनजी जायुनि जो उहो उनजो 2,000 रुपया अॻे चवंदा चयूं त जेको आहे असांजा मुंहिंजा 2 दुकान आहिनि असांजे वर्कर 2 दुकान आहिनि 2,000 रुपया किरायो न मिलंदो हाणे 20,000 रुपया किरायो था वठो त मतिलबु उन्हनि जी ज़िंदगी में का न का बहितरी त आई हिननि 3-4 सालनि में ऐं इहो मां चवां थो त कोई न मञे त न मञे पर जिन जी तब्दीली जिन जी ज़िंदगी में आई आहे थोरी की घणी उहे मञनि था उहे चवंदा त हा कमु थियो आहे पर मतिलबु 17 साल आहिनि न 17 साल में ही तव्हां ॻणायो पिया जेके 2-3 सालनि में मतिलबु त जेकॾहिं तव्हां सम्झो था त इहे जेको 19 खां पोइ तव्हां माना पोइ अची वधीक वेही करे सियासत कई तव्हांखे पार्टी टिकट ॾिनी ठीकु आहे तव्हां कोन खटियो उन सबबनि ते पोइ ॻाल्हाईंदासीं पर तव्हां उन खां पोइ तव्हां लाड़काणे खे टाइम ॾियणु शुरू कयो तव्हांखे इहो हुई त भई जेकॾहिं मां हिते वेहंदुसि कमु कंदुसि त मूंखे 24 में टिकट पार्टी ॾींदी उन खां पोइ त इहे कमु तव्हां जेके ॻणायो त इन दौरान थिया आहिनि इहे पहिरियां छो न थिया मतिलबु पहिरियां बि तव्हांजा ई माण्हू तव्हां खटींदा न भला खणी हिकिड़ो दफ़ो हुतां मौज़म खटियो आहे पर हितां निसार खोड़ो साहिबु आहे उते ॿिया बि आहिनि उते इहे कमु पहिरियां छो न थिया इहो मां तव्हांखे ॿुधायां त लाड़काणे जी आबादी जेका आहे उहा हिकदमि सां वधी नवां इलाइक़ा जेके कचूं आबादियूं जंहिंखे चवनि था प्लॉटिंग थी उते 2010 जी ॿोॾि खां पोइ जेके माण्हू छो जो इन रीजन में वॾे में वॾो शहर जेको आहे लाड़काणो आहे ठीकु आहे त जॾहिं बि का आफ़त ईंदी आहे त माण्हू वॾनि शहरनि ॾे लद पलाण कंदा आहिनि ताकी उते उन्हनि खे सहूलियतूं हुन इमदाद मिलंदी हे थींदी उहो थींदी उते उहे 80% माण्हू हिते रहिजी विया वापसि विया ई कोन इहो उते जेका हुननि खे ज़मीन मिली जेका ज़मीन मिली 50,000 में उनखे मिलियो 200 फुट जेको बि थियो जेका आहे उहे उते वञी जेको आहे पंहिंजो कचो घर पको घर जेको आहे अॾे वेही रहिया उन खां बाद में 2022 में वरी हेॾी सारी ॿोॾि आई हाणे ॿई इहे महा ॿोॾूं हुयूं उन में बि इहो ई थियो त जेको तव्हांजो इंफ्रास्ट्रक्चर हुयो ठहियलु हुयो उहो टुटो वरी उहो त हुयो पर उहो टुटो तव्हांजी इरिगेशन जेको आहे तव्हांखे ख़बर आहे केतिरो नुक़सानु थियो तव्हांजे रोड इंफ्रास्ट्रक्चर खे केतिरो नुक़सानु थियो तव्हांजी जॻहियुनि खे केतिरो नुक़सानु थियो मतिलबु 21 लख घर जेकॾहिं अॼु चेयरमैन साहिबु ठाहे थो पियो माण्हुनि खे जेके ॿोॾे मुतासिरीन हुया 2022 वारा त उहे इन जे करे त 21 लख सॼे सिंध में 21 लख घर मुतासिर थिया वाइप आउट थी त ईअं शहर ते वरी हिकिड़ो बोझ वरी वधियो सो इहा हाणे ॻाल्हि इहा आहे त अलाह न करे वरी का अहिड़ी का शइ थिए मगर मां इहो थो चवां त इन्हनि ॿिन्ही महाॿोॾुनि जे विच में इहे न त कमु न थियो उन वक़्त में लाड़काणो तव्हांजो नंढो हुयो हाणे लाड़काणो वञे थो वसी थी थो वॾो थी थो आबादी जेका आहे मतिलबु असां उते आहियूं
असांजी नौजवानी में जेका आहे उहो 2.5 लख 3 लख आबादी हूंदी, हा हाणे वञी 10 लख 12 लख आबादी थी आहे। त उहा जेका आहे त इन जे करे हाणे 3 वॾा ॿिया मनसूबा जेके आहिनि, मां तव्हांखे जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त ॿुधायां। हिकिड़ो त सब्ज़ी मंडी हा जेका शहर जे विच में थी वई आहे, उनजे लाइ जेको आहे उन सब्ज़ी मंडी खे उतां ॿाहिरि थो शहर खां कढियो वञे। ॿियो न्यू हॉस्पिटल, अच्छा न्यू हॉस्पिटल हिनखे 55 साल थी विया आहिनि, चाड़का मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, उहा जेका आहे बाक़ाइदा न्यू हॉस्पिटल थींदी, बल्कि 4 हुनजा जेके आहिनि वर्टिकल जेके आहिनि उहे टावर्स थींदा, उहा न्यू हॉस्पिटल उहे चेयरमैन साहब मंज़ूर करायो आहे। उहा इते ई ठहंदी जिते आहे उते उते वर्क शुरू जॻह थी आहे, वियो आहे, मतिलबु शुरू थी स्पेस वियो आहे। आहे, हा उहो शुरू थी वियो आहे, उते सही। वर्क हले थो पियो, उहो थींदी। SIUT 10 एकड़ ज़मीन चेयरमैन साहब खे ॾिनी आहे, SIUT जी मुकमल जेका आहे वॾी हॉस्पिटल उते थिए। तव्हांखे यादि हूंदो जेॾी महिल ताजमहल होटल जेको पुराणो हूंदो उते SIUT जेको आहे थियो, ऐं डॉक्टर अदीब रुज़वी चयो त जेसिताईं बिलावल भुट्टो साहब न ईंदो तेसिताईं हिनजी इनागोरेशन न थींदी, पर उहे मरीज़ त हुया। पोइ जेॾी महिल असां उते वियासीं त चेयरमैन साहब मरीज़नि सां मिलण वियो, त जेको पहिरें मरीज़ सां मिलियो त उन चयोसीं मां लाड़काणे खां आयो आहियां। चए तव्हां लाड़काणे खां आयो? चएसीं अहिड़ी अस्पताल हिकिड़ी असांखे बि ठाहे ॾे, ज़रूरु ठाहींदुसि। वीडियो सभिनी ॾिठी त उन खां बाद में जेको आहे उते इहो जल्दी जेको आहे उहो थियो, उते ॻाल्हायो डॉक्टर अदीब सां, मूंखे हुकुम कयईं, मां उते वियुसि, उतां जी टीम आई, उते हुननि जेको आहे ज़मीन ॾिठी, 10 एकड़ ज़मीन जेका आहे उहा हुननि खे अलॉट थी, ऐं इनशाला उन्हनि चयो आहे त 2 सालनि में SIUT उते ठही तयारु। हाणे किथे शहर जे भरिसां ई शहर जे भरिसां ई आहे, वगण रोड ते आहे, माना उनजो कमु शुरू थी वियो आहे। उनजो बि मतिलबु टेस्टिंग, सॉइल टेस्टिंग वग़ैरह जेका आहे उहा वग़ैरह थी वई आहे, पर हुननि चयो त असां 2 सालनि में इहा जेका ठाहे ॾींदासीं। सो इहे कम जेके लाड़काणे जे लाइ जेकॾहिं कंहिंखे नज़र नथा अचनि त हुननि जी मर्ज़ी आहे, सही आहे, या न त चश्मो पंहिंजो जेको पाइनि था उहो चेंज कनि। अच्छा जमील साहब, हिकु त जीअं ठीकु आहे तव्हां जेको ॿुधायो पिया इहे शयूं थियूं मुंहिंजूं बोर्ड जे करे इंफ्रास्ट्रक्चर डिस्टर्ब थियो, सॼी सिंध में थियो, बहरहाल उहो त कंहिंखां ॻाल्हि लिकियल कोन्हे। पर पोइ 19 में जेका बाई इलेक्शन थी उन में तव्हांखे भला शिकस्त कीअं आई? तव्हांजी पहिरीं इलेक्शन हुई उनजे करे, या को पार्टी जे अंदरि माण्हुनि न पिए चाहियो? कोई हूंदा आहिनि की भोतार सरदार के वॾे राति भई कोई वर्कर अचे, उहो को मामिलो हुयो, या वाकई तव्हां सम्झो था त तव्हांजे मुखालिफ़ उम्मीदवार जी मक़बूलियत एतिरी हुई जो उन हक़ीक़ी तौर ते खटियो आहे? छाकाणि मशीनरी सॼी तव्हांजी हुई, हुकूमत सॼी तव्हांजी हुई, पोइ बि तव्हां खटे न सघियो, त उनजा सबब कहिड़ा? उन वक़्त जी एस्टेब्लिशमेंट तव्हांखे ख़बर आहे त अॼु किथे आहे? बसि हाणे एस्टेब्लिशमेंट को मौज़म खे अब्बासी खे खटराए, इहा ॻाल्हि सम्झ में मूंखे कोन थी अचे। मां इहो थो चवां त एस्टेब्लिशमेंट जेका उहा सिर्फ़ु इहो न हूंदो न, उहा किथे वेही करे हिकिड़े हंधि वेही करे कमु कंदी आहे। उन्हनि जा कुलपुर्ज़ा हूंदा आहिनि न हेठि, कुलपुर्ज़ा हुननि जा हूंदा आहिनि, ठीकु आहे न। ऐं मौज़म अब्बासी मतिलबु को एॾो वॾो को नालो लाड़काणे लाइ कॾहिं बि न रहियो आहे। पाण इंडिविजुअली को एॾो वॾो नालो को रहियो कोन्हे को। तव्हां चओ था पहिरियों दफ़ो न, मूंखे 2002 में बीबी साहिबा लाड़काणे जी टिकट ॾिनी हुई। अच्छा, तव्हांखे मां ॿुधायां, निसार खोड़ो साहब 2002 में जेको आहे उनखे डिस्क्वालीफाई कयो, बीबी साहिबा खे डिस्क्वालीफाई कयो हुयो। पोइ जेॾी महिल निसार खोड़ो साहब डिस्क्वालीफाई थियो त उनजो जेको आहे कवरिंग कैंडिडेट मां, पोइ उहा मूंखे जेको आहे उहा टिकट मिली। उन खां पोइ ट्रिब्यूनल में निसार साहब वियो, तॾहिं बि जेको आहे उनजो रिजेक्ट थी चुको हो। तीर जो निशान मूंखे जेको आहे अलॉट थी चुको हो। उन खां बाद में हफ़ीज़ पीरज़ादो साहब जेको आहे निसार साहब जो थियो, वकील थियो। पोइ हाई कोर्ट मां हुन ऑर्डर वठी आयो, तॾहिं मां 15 ॾींहं जेका आहे वर्क करे चुका। ऐं उन खां बाद में मूं जेके शहर उन वक़्त में तालुको बि हुन सां गॾु हूंदो, तालुको बि हुन सां गॾु हूंदो। PS 36 मुंहिंजे ख़्याल में हूंदो उन वक़्त में, त हाणे PS 11 आहे, उन वक़्त में PS 6। उन वक़्त में बि मूं वर्क कई। उन वक़्त में बि हे मौज़म जो वालिद साहब मूंसां गॾु हो, चाचो मूंसां गॾु हुयो। उहे उन्हनि खे कहिड़ो तक हुयो? हाजी मुनवर अब्बासी खे मीरो ख़ान जो। अच्छा, सही, मीरो ख़ान जो हुयो। सो हाणे इहो उन खां बाद में हिते मां हमेशह कवरिंग में मां हूंदो हुउसि। निसार साहब खे टिकट मिलंदी, कवरिंग में मां हूंदो हुउसि। पोइ उन खां बाद में इहो थियो त वरी तव्हां इहो ॾिसंदो त तव्हां पंहिंजो निसार साहब अरड़हनि में वरी डिस्क्वालीफाई थियो। पोइ वरी उन न्याणी खे मिली टिकट, उन न्याणी खे मिली, ठीकु आहे, उन में थियो। उन खां बाद में वरी हे डिस्क्वालीफाई थियो। ऐं उन
मौज़म अब्बासी खे जेकी डिस्क्वालिफिकेशन जेका थी उहा ई थी हुई, उन ई शिक ते थी हुई जेका नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ थी। माना उहो सॼी उमिरि इलेक्शन में नथो बीह सघे। सॼी उमिरि या 5 सालनि लाइ? न, अच्छा, हिन खे त 5 सालनि न, सॼी उमिरि जेको नवाज़ शरीफ़ लाइ हो त कॾहिं इलेक्शन नथो विड़ी सघे, उहा ई उन ई तहत जेको आहे हुनखे डिस्क्वालिफिकेशन थी। पर तव्हां इहो ॾिसो त जेॾी महिल डिस्क्वालीफाई थियो आहे उन खां पोइ 1.5 महीने खां पोइ साॻियो ई माण्हू उनजो जेको आहे उन ते एतिराज़ वारियो हुयो त भई हीअ त डिस्क्वालीफाई थियो आहे, हिन शिक तहत तव्हां हिन जो कीअं था कयो, तॾहिं बि उनजो जेको फॉर्म बहाल बि कयो, जॾहिं त फॉर्म ई हुनजो बहाल न थी सघे आहे कानूनी तौर ते। सही। उहो वरी पोइ इलेक्शन विड़ियो आहे, माना हिकिड़ो तरफ़ तव्हां हुनखे डिस्क्वालीफाई करे छॾियो आहे ऐं उन खां बाद में 1.5 महीने खां पोइ उनखे क्वालिफाई करे त तव्हांखे इन मां ई तव्हां सम्झो त इन मां ई सम्झो त इन में कंहिंजो हथु न, पर हिकिड़ी सीट में भला हिकिड़ी सीट खटराए मतिलबु छा पिया मैसेज ॾियण पिया चाहिनि तव्हांखे, जेको तव्हांजे बकोल एस्टेब्लिशमेंट हुई, या छा पिया कनि? न त इन सां कोई फ़र्क़ु त कोन पियो। ॾिसो न, अरड़नि में ही खटे आयो सॼे मुल्क जे अंदरि, इहो हुयो त पीपल्स पार्टी लाड़काणे मार। हा, तंग कंहिंखे करिणो आहे, मुंहिंजी कहिड़ी हैसियत आहे? माना लियारी ऐं लाड़काणे वारो जेको साॻियो हुयो त लियारी मां बहाराई, लाड़काणे मां बि हाराई। सो इहा शइ त कंहिंजी सोच हूंदी न, ही त पुर्ज़ा आहिनि न, इन खां वधीक छा आहे? हेॾे मतिलबु छा कॾहिं भई सॼो ख़ानदान, अब्बासी ख़ानदान जेको आहे उहो सॼो पीपल्स पार्टी टिकट ते खटंदो रहियो आहे न, 70 खां वठी 71 खां वठी। हा, डॉक्टर साहिबा हुई, अलाह हुनखे जन्नत नसीब करे, उहा बि जेको आहे डिप्टी स्पीकर थी पीपल्स पार्टीअ करे न। हाजी मुनव्वर अब्बासी हो, इलेक्शन विड़ियो, पहिरीं जेको आहे लाड़काणे मां विढ़ंदो हो, पोइ लाड़काणे में उन बि हारायो, मीर मुर्तज़ा जे मुक़ाबले में हारायो। उन खां पोइ जेको आहे उन वक़्त में 12 में निसार साहब बीहंदो हो, लाड़काणे में जेको हाजी मुनव्वर अब्बासी बीहंदो, पोइ जेॾी महिल इहा टिकट हाराई त उन खां बाद में मीर मुर्तज़ा शहीद थियो त हीउ उते कोन बीठो, हाजी साहब मीरो ख़ान वञी बीठो। निसार खोड़ो साहब 12 में बीहंदो, उनखे बीबी साहब हिते बीहारियो। अच्छा, माना इहो एक्सचेंज थियो ईअं थियो। सेनेटर मूंखे ॿुधायो त हाणे त खणी आहे, पर उन वक़्त में बीबी साहब जे ज़माने में कंहिं बि हिकिड़े घर मां MPA, MNA ऐं सेनेटर कोन आहे। ही छा? हा, डॉक्टर सफदर अब्बासी सेनेटर थियो, नाहिद ख़ान ऐं सॼो बिल्कुलु सही था चयो। हा, त सॼो पीपल्स पार्टी न, पीपल्स पार्टी हटाए छॾियो, कुझु न आहे। पोइ विया छो भला? इहे छा ते नाराज़ थी विया तव्हां? पीपल्स तव्हां माना अहिड़ा कहिड़ा इख़्तिलाफ़ थिया? ही त बुनियादी हुया न पीपल्स पार्टी। ज़ोएब जेकॾहिं उन ते जेकॾहिं पाण ईंदासीं त तव्हांखे 3 पॉडकास्ट करणा पवंदा। अच्छा, एॾा ड्रिघा मामला आहिनि? एॾा ड्रिघा मामला आहिनि। ऐं मूंखे हिकु शइ जी ख़बर आहे न, हुननि जेको इल्ज़ाम ॻाल्हि इहा आहे त हे त उन वक़्त में नंढड़ो हो। अच्छा, तमामु पुराणा मामला इख़्तिलाफ़ आहिनि? पुराणा न आहिनि, नंढो हो न, नंढो आहे न। सियासत में त ही 13 में आयो न, 13 में आयो न। जेकॾहिं मां 2007 में चवां त 2007 में केतिरो, जॾहिं बीबी साहब आई आहे वापसि ख़ैर सां हिते आई आहे, पहुती आहे, त उन वक़्त में त जेको आहे मां ई इन बिलाल हाउस में हुयुसि, इन ई बिलाल हाउस में जेको आहे उहो डॉक्टर सफदर बि हो, बाजी नाहिद बि हुई न। त बीबी साहब सां हलणु उथणु वेहणु सॼे 3-4 माण्हू असां हूंदा हुआसीं न। उन खां पोइ शहादत खां पोइ बि इस्लामाबाद में जेॾी महिल हुयासीं तॾहिं बि त जेको आहे मां हुते हूंदो हुउसि न। डॉक्टर सफदर मूंसां कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो हो, कीअं जेको आहे पंहिंजो प्रेसिडेंट साहब जेको आहे उनखे 3 दफ़ा डिनर ते घुरायो हो, 2 साल मुड़ुसनि खे। मूंखे त हिकु शइ जी ख़बर आहे, तॾहिं त चवां जेकॾहिं हिन ॻाल्हि ते ईंदो त 3 पॉडकास्ट हो चए थो त भई आसिफ ज़रदारी साहब TV चैनल्स ते इहे बयान ॾियारिया त बीबी जी शहादत में डॉक्टर सफदर जो ऐं हुनजे घरवारी हिननि जो हथु आहे, अहिड़े क़िस्म जी शयूं हुयूं छा? तव्हांखे घणो अर्सो थियो आहे साहब में? मूंखे त लॻभॻि 20-25 साल 25 साल थिया आहिनि। ऐं इहो अर्सो त हितां उन वक़्त में जेके बि साहब कनि था उन्हनि खे हिकु बयान जी, हिकु शइ जी ख़बर हूंदी या न।
न अहिड़ी क़िस्म जी शइ मूंखे त घटि में घटि यादि न आहे कोई अहिड़े नमूने सां कोई स्टेटमेंट आई हुजे, पर हाणे हाणे मां त मतिलबु उन हू अंदरि में अहिड़ियूं शयूं हुयूं छा? मतिलबु मां इहो भला ज़रूरी कोन्हे त इहे मीडिया ते आई हुजनि। मां इहो थो चवां त हाणे प्रेसिडेंट ज़रदारी, प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी इन नंढी लेवल ते वेंदो, सिधो सऊं जेको आहे इहो थियो त भई कातिल केरु हुया, फैसिलिटेट कंहिं कयो, उन्हनि खे सज़ाऊं आयूं, के मरी विया, किन मञियो त केरु असां कयो आहे, हाणे हिननि जे मथां ईंदो। हा, ईअं त हाणे उहो इस्माइल यारी जा बयान कोन पिया अचनि त मूंखे बि चयो थिए भई मूंखे माण्हुनि खे ॻाल्हि इहा आहे त हीअ था सम्झनि त माण्हुनि जो हाफ़्ज़ो न आहे, हीअ जेतिरो कूड़ ॻाल्हाईंदा हे उहे था चवनि त भई कूड़ ॻाल्हायो, 10 दफ़ा कूड़ ॻाल्हायो, साॻियो ई कूड़ जेको आहे बार बार ॻाल्हायो, ताकी माण्हुनि खे लॻे त इहो सच आहे, जॾहिं त हे पाण खे बि ख़बर आहे त इहे सच न आहे। डॉक्टर सफ़दर अॼु बि ज़िंदा आहे, अॼु बि आहे, अलाह हुनखे सिहत ॾे, अलाह हुनखे ज़िंदगी ॾे, अॼु बि आहे। उन ई मुंहिंजी कन्वर्सेशन छा थींदी त भई कीअं हलणो आहे, छा हलणो आहे, बिफोर असैसिनेशन या आफ्टर? आफ्टर असैसिनेशन, हा, सॼी ख़बर आहे। पर हाणे ही माण्हुनि खे ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे भला पोइ एतिरी त ख़बर हूंदी न, इख़्तिलाफ़ थिया छा ते, एतिरी ख़बर? इख़्तिलाफ़ त हुयो ई कोन को न, छो छॾे विया? इख़्तिलाफ़ त हुयो ई कोन को। ॻाल्हि इहा आहे त छॾे विया, इहो त हिननि जो हिन 2013 में बि हाजी साहब टिकेट विड़ियो, जॾहिं चेयरमैन साहब हिते आयो, मूंखे हाजी मरहूम आहे, इन करे मां जेको आहे चवां थो अलाह खे जान ॾियणी आहे, पर मूंखे चयोईं त जमील यार, इन करे त मुंहिंजी हिननि सां वधीक हूंदी, वेझड़ाइप वधीक मुंहिंजी इन्हनि सां हूंदी। मूंखे पाण चयईं त यार मां थोरो तंग आहियां, मूंखे जेको आहे चेयरमैन साहब सां मिलाए, सो मां चयो अकेलो ॻाल्हाईंदे, चए न तूं वेही जाए हुन में। उते जेके ॻाल्हियूं कयईं चेयरमैन साहब सां, उन वक़्तु फ़ोन करे त हे बि थियणु घुरिजे, हे बि थियणु घुरिजे, हे बि थियणु घुरिजे, ऐं मूंखे चयईं त जेका बि ॻाल्हि हुजे, चयईंसि त जेको हाजी साहब खे चयईं त अची जेकॾहिं मूं ताईं पहुचणो आहे त हे वेठो थी, जेको बि तुंहिंजो कमु नथो थिए, जेको तुंहिंजो कमु आहे हिनखे ॿुधाए। न उहे कम के हुया, के स्कीम्स हुयूं या को अंदर जाके ॿिया जेके बि शयूं हुयूं, त भई हिते मां ईज़ी न आहियां, हिते जेके शिकायतूं हूंदियूं या जेके मामलियूं, हाणे उन शहर में नथा वञूं, मरहूम आहे, उन ते ॻाल्हाइणु न घुरिजे, पर मां इहा हिकिड़ी तव्हांखे ॿुधायां, उन खां बाद में हिन जो शेर जेको आहे ॿियूं त हिन जो कब्ज़ो हुयो, मतिलबु हुन हाजी साहब जी दिलि थोरी बि करे ई आहे। अच्छा, हाजी साहब बि कॾहिं बि दिलि कोन बि करे ई आहे, त पोइ बाक़ी त बसि इहो आख़िर में जेके आहिनि उहे अॼुकल्ह जा नौजवान पीउ वालिदैन जे मथां हावी था थी वञनि। न मतिलबु तव्हां चओ था त माना पुट पीउ खे प्रेशराइज़ करे पार्टी छॾाए, जेका मूंखे ख़बर। अच्छा, न पोइ हुनखे किथे कंहिंसां पोइ नाराज़गी या हुनखे पाण खे को लिफ्ट न हुई शायदि, कंहिंखे मतिलबु इहो पिया चवंदा असांखे उहो ओज मिले। अच्छा, जेको बीबी साहिबा जे टाइम ते हुयो उहो ओज त न पियो मिली सघे, न उहो छो न पियो मिली सघे, कीअं मिले हा, जेकी माना मौत ताईं बि गॾु हुया, बीबी साईं भले ई हुजे। तव्हांखे ख़बर आहे त CEC मीटिंग थी प्राइम मिनिस्टर हाउस में, उते ज़रदारी साहब चयो त डॉक्टर सफ़दर, त पाण डॉक्टर सफ़दर वेठो चयईं त हीउ जेको आहे पार्टी जो इंसाइक्लोपीडिया है, ऐं मुझे इसकी बहुत ज़रूरत है, ये हमारा घर का फर्द है, मगर ये दूर दूर रहता है। CEC जे मीटिंग में ये हुकूमत के आए घणा वर्षों थियण खां थोड़ो थियो, अच्छा, थोड़ो थियो, ये मुझसे दूर रहता है, उर्दू में चयईं, उते चयईं, असां हेठि वेठा हुजूं, हिते पाण स्टेज ते वेठो हुजे, उते डॉक्टर सफ़दर ये पीपल्स पार्टी का इंसाइक्लोपीडिया है, ये हमारे घर का फर्द है, इसको मेरी मदद करनी चाहिए, ये मुझसे दूर दूर होता है। अच्छा, हू जेको तव्हां चओ था त हीउ पाण पंहिंजे पीउ खे या चाचे खे ज़ोरी पार्टी खां कढाए वञी बीठो, पर हो चए थो त ख़ुदि मूंखे पीपल्स पार्टी जी क़यादत ई न पई चाहे, उन करे सियालनि खे अॻियां आणे मूं ते केस कराए मूंखे परे कयो। क्या केस थियो अथनि? ख़बर आहे, हाणे उहो जेको असांजो दोस्त आहे मंसूर मुगेरी, उन सां जेको पॉडकास्ट थियो आहे उन में त भरमार लॻी पिया इल्ज़ाम जी, तव्हांजे मथां ॿियनि जे मथां। अब ॻाल्हि इहा आहे त हिननि नौजवाननि खे जेका पॉज़िटिव सियासत करणु घुरिजे, पॉज़िटिव सियासत करणु घुरिजे, अवामी सियासत करणु घुरिजे। हिननि जे वॾनि अवामी सियासत कई,
पॉज़िटिव सियासत कई, इज़त वारी सियासत कई, इज़त वारा माण्हू हुआ, हिननि जा वॾा शरीफ़ माण्हू हुआ। कॾहिं कॾहिं ज़िंदगी में जेको हाजी साहब खे असां बंदूक वारो माण्हू कोन ॾिठोसीं। हिन सां गॾु हूंदा आहिनि हे त सरदार आहे न। सरदार हाणे जाम सारा आहिनि सभई सरदार हाणे ॻाल्हि हाजी साहब हुया सरदार हाजी साहब न कॾहिं बि न। सदाईंदा हुया न न न न न न न न असां पंहिंजो डॉक्टर साहिबा खे फ़ैसिला कंदे ॾिठो। अच्छा डॉक्टर साहिबा खे पाण खे फ़ैसिला कंदे ॾिठो। हा कॾहिं जेको आहे सरदारज़ादी कोन सॾाई। डॉक्टर बेगम अशरफ अब्बासी, हाजी मुनवर अब्बासी, सही हे कानू सरदार भाई ॿी सरदार हूंदो आहे त पुटु सरदार थींदो आहे न। हा या वरी ऐं ॿियो बिरादरी जेकॾहिं बिरादरी मिली करे जेकॾहिं कंहिंखे सरदार ठाहे थी त पोइ हिकिड़ो नौजवान आहे, भले मूंखे नालो हुनजो विसरी वियो आहे, कंहिं दोस्त मूंखे मोकिलियो हुनजो हिकिड़ो क्लिप मोकिलियो। हुन चयो त जेको आहे चवनि था त सरदारनि ऐं हिननि जेको आहे अमन अमान जो मसइलो पैदा कयो आहे, क़बाइली झगड़ा हे हो, चयो उहे असल सरदार आहिनि क़ाबिली सरदार आहिनि। तो अॻे क़ाबिली गाॾियूं हूंदियूं, पोइ वरी क़ाबिली सरदार बि थिया। हिते त इहो थो थिए जेको वॾो माण्हू थिए थो, थोरी ताक़त थिए थी त सरदार थो थी वञे। एतिरा सरदार तव्हां हिस्ट्री में ॿुधाइनि तव्हां कॾहिं था थियो सरदार तव्हांखे पावर आहे लाड़काणो तव्हां वटि असां फ़क़ीरी में ख़ुशि आहियूं। फ़क़ीरी में ख़ुशि आहियूं। असांखे न सरदार थियणो आहे, न वॾेरो थियणो आहे, न भोतार थियणो आहे। ऐं लाड़काणे में मूं इहो लाड़काणे वारनि सां वाइदो थियो आहे, कयो आहे त न मां भोतार आहियां, न मां भोतारगी कंदुसि, न हिते ॿिए कंहिंखे बि भोतार बणजणु ॾींदुसि। इहो मुंहिंजो वाइदो आहे लाड़काणे। अच्छा ॿियो हिकिड़ी शइ जेका मौज़म साहब चए थो, उहो चए थो त भई पीपुल्स पार्टी खे लाड़काणे में न वर्कर थो वणे, न को कम वारो माण्हू थो वणे, न को जियालो थो वणे, बल्कि उहो थो वणे जेको धंधो करे, कारोबार करे, करप्शन करे, ठेकेदारी सिस्टम जे हवाले आहे। उहे कहिड़ा ठेकेदार आहिनि इहे जंहिंजे हवाले लाड़काणो? जॾहिं लाड़काणो हिननि जे हवाले हो तॾहिं हुयो त लाड़काणो हिननि जे हवाले हो न, सॼो त न हो, सॼो लाड़काणो। अच्छा मूं जॾहिं तव्हांखे ॿुधायो त मूंखे उन वक़्त में हिकिड़ो ख़ानदान ॿुधायो, हा जेको एट ए टाइम, जंहिंमें एट ए टाइम जेको आहे उहो इहे टे जेके बाद में प्राविंशियल बाद में त थिया, प्राविंशियल असेंबली, नेशनल असेंबली, सेनेट, त माना उन्हनि जो आहे न। लाड़काणे में वाली वारिस त हे हुया न, हिन में त को शक कोन्हे। अलाए चए थो माण्हुनि जिन वटि गाॾियूं न हुयूं, वॾियूं गाॾियूं अची वियूं आहिनि, घर न हुया, बंगला अची विया आहिनि, ख़ुशि थियणु घुरिजे, शुक्र करणु घुरिजे। ॻाल्हि इहा आहे त 40 साल अॻु में जेकॾहिं को माण्हू रक्शे ते घुमंदो ऐं 40 सालनि खां पोइ जेकॾहिं गाॾी ते नथो घुमे त उहो हैफ़ अथसि। माना कुझु न कयईं, भई महिनत कंदो माण्हू जी का पीपुल्स पार्टी में कोन्हे, उहो त वीचारो अॼु बि रिक्शे में आहे, इहा ॻाल्हि आहे। न बाक़ी हाणे जेको अची वियो आहे त उहो हाणे अरिड़हनि सालनि में त ज़रूरु कुझु न कुझु त माण्हुनि खलसाई कई हूंदी। 70 खां पहिरीं पोइ जेको आहे कयो त 71 खां पहिरीं माण्हू छा हूंदा, मिसाली ॻाल्हि जेकॾहिं चलो हुनखे बि छॾियो, 88 खां पहिरीं छा हूंदा, 88 खां पोइ छा थिया। अच्छा जमील साहब हिकिड़ी ॿी शइ जेका मौज़म साहब जो चई पिए त उनखे हिकु त असांखे चए थो त हिन इलेक्शन में यानी कि 24 में लेवल प्लेइंग फील्ड कोन मिलियो। ॿियो त मतिलबु जेको आहे उन जूं तक जेका आहे, तक में को फेरफार थी आहे, को 11 पोलिंग स्टेशन्स जेके आहिनि उहे हिन जूं के ॿिए तक में हली वियूं, जंहिंजे करे मजबूरी मुंहिंजे ख़्याल में पोइ वञी ख़ैरपुर में इलेक्शन विढ़ी पई। हाणे जंहिंखां तव्हां पंहिंजो तक ई खसे छॾियो त पोइ हाणे उन सां कहिड़ी जंग या कहिड़ी उन सां इलेक्शन थींदी? थिए थो हिकिड़ो मक़बूल आहे, सॼे पाकिस्तानी सियासत थो करे वेठो, सॼे मुल्क में थो घुमंदो हुते, हेॾो वॾो लीडर आहे कि लीडर खे तक जी ज़रूरत पवंदी आहे छा? लीडर खे त तक जी ज़रूरत न पवंदी आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त तकबंदी जेका आहे, जॾहिं सेंसस थींदा आहिनि त उन खां पोइ नई तकबंदी थींदी आहे। हा जॾहिं सेंसस थिया त उन खां पोइ नई तकबंदी त जिते किथे असांजी तव्हां ॾिसो शिकारपुर जूं सीटूं जेके घटि थी, नवाबशाह में हिकिड़ी घटि थी, ठटे में शायदि हिकिड़ी घटि थी, कराची में वरी हिकु वधी। सो हाणे इहा शइ, हाणे पहिरीं जेको आहे कश्मीर जी अलॻि हूंदी, शिकारपुर जी अलॻि हूंदी, हाणे कश्मीर खां वठी शिकारपुर ताईं थियो आहे, कुझु ज़िला गॾिया बि आहिनि। इहो आहे। सो
हाणे ॻाल्हि इहा आहे त तकबंदी आहे त तूं हेॾो पॉपुलर माण्हू आहीं त पोइ तूं तकबंदी ते छो थो योगा करीं? इन जे करे मां तव्हांखे हक़ीक़त तव्हांखे ॿुधायां त असां बल्दियाती इलेक्शन में त साॻे ई तक हुया हा जेके हिन जूं 2 यूसियूं हुयूं, उन मां हिकिड़ी यूसी हिन हाराई जिते हिन जो सोट बीठो अच्छा हुन हारायो उहा शहर जी यूसी शहर यूसी हिन जे ॻोठ सां असां वलीद खे ॻोठी चवंदा ॻोठी आहियूं, चवंदा हुया। हाणे शहर में शहर पर आहे, शहर आहे, हा। वलीद ॻोठी चवंदा आहियूं। हम्म। हिन जे ॻोठ जे भरिसां ई शेख ज़ैद कॉलोनी उन में अचे थी पई, जितां ही लंघी वेंदो आहे पंहिंजे घर में उतां हाराई। हम्म। उहा त तकबंदी जॻह कोन योगा चेंज थी, हाराई। पहिरीं जेको आहे 15 में असां 7-8 यूसियूं हारायूंसीं, 22 में असां सिर्फ़ु जेको आहे उन 5-6-7 उन मां 7 मुंहिंजे ख़्याल में यूसियूं हारायूंसीं 2015 में। ऐं असां हिन में 2022 में सिर्फ़ु 2 जेके आहिनि उहे लॉस कयूं। अच्छा माना 5 यूसियूं असां जेके आहिनि वधीक कटियूं आहिनि। ऐं उहे हिन जे ॿ- ॿ जेके हिन जे लाड़काणे इतिहाद माना खटियूं आहिनि गॾिजी सभिनी खे। मतिलबु हा। हम्म। सभिनी गॾिजी, जेके बि मुखालिफ़ आहिनि पीपल्स पार्टी जा, उन्हनि सभिनी गॾिजी सिर्फ़ु 2 जेके आहिनि उहे सीटूं खटियूं। हिकिड़ी हिन जे ॻोठ वारी। हा। हाणे उन में इहो आहे त आहे त जेको आहे चवण लाइ त जेको आहे हिन जो ॻोठ जेको आहे उहो आहे हिन यूसी आहे, पर उते हद खां वधीक जेके आहिनि तव्हां ॾिसंदा आहियो न त जेकी बल्दियाती इलेक्शन थींदी आहे, मकानी चूंडुनि जी इलेक्शन थींदी आहे, उन में जेके पोलिंग स्टेशन्स हूंदियूं आहिनि उते वैगनुनि में माण्हू न आहिनि ईंदा। हा उहो त डोर स्टेप ते हूंदी आहे। डोर स्टेप ते हूंदी आहे, चिंची रक्शो पंधु वेझो पंधु तकरीबन। ही जेके माण्हू जेके अचनि था कोठी वार्ड जी कलोड़े मां, इलेक्शन हूंदी आहे न, वार्ड जी इलेक्शन आहे, यूसी जी इलेक्शन आहे, वार्ड जी 4 वार्ड आहिनि, 4 पोलिंग हूंदियूं आहिनि ॿुधो न? तकरीबन। उहे आहिनि। हाणे उते वेगनूं भरिजी जेके अचनि थियूं त उन मक़सदु छा आहे? कोठी कलोड़े मां था अचनि, ॿियनि हंधनि था अचनि था, उहे सभु बोगस वोट अञा दाख़िल थियल आहिनि। जेकॾहिं उहे बोगस वोट न हुजनि, जेके उतो हिन जे उन में न आहिनि, ॻोठ जा माण्हू न आहिनि, कलोड़ा आहिनि, अब्बासी आहिनि, उन में जेके ॻोठनि मां उन्हनि जा नाला हे पंहिंजे उन्हनि में रखंदो आहे। सही। वोटर लिस्ट में उहे माना एड थींदा आहिनि। तव्हां सम्झो पोइ वोटर लिस्टूं त तव्हां उहे चैलेंज न कंदा न आहियो? मतिलबु हू त उन ते कमु कंदा रहंदा आहिनि, असांजा जेके इलेक्शन विढ़ंदा आहिनि उहे त कमु कंदा रहंदा आहिनि। सो हाणे जेकी बल्दियाती इलेक्शन अचे थी, सो उहो वरी तव्हां सवेर चयो त अलाह करे थिए, भले कुझु आहे छा मसइलो, न थींदियूं छा टाइम ते? न मतिलबु इहो आहे त थोरो पोएं दफ़े बि जेका आहे तमामु घणो लेट थी वियो न, थी वियो आहे, घणो लेट थी वियो। सो वक़्त ते इलेक्शन्स थियनि त उहो वधीक बहितर आहे। असां त इहो चवंदा आहियूं त भई इलेक्शन्स थींदियूं रहनि ऐं वक़्त ते थियनि। ऐं हेठि वरी ही त लोकल गवर्नमेंट त आहे, अवाम जो हिकिड़ो अवाम जो आहे तमामु। 22 में जॾहिं पहले इहे इलेक्शनूं थियूं ऐं ॿोॾ आई त अञा हिननि कसम न खयां। जेकॾहिं तॾहिं बि माण्हू हिननि वटि ईंदा, हे चवंदा हाणे असां चवंदा वोट त तोखे ॾिनोसीं न, कमु कर। मतिलबु इहो थियो। जेकॾहिं इहा सॼी लोकल बॉडी हुजे आहे उन वक़्त में त अञा वधीक बहितर कमु थिए हा। अच्छा जब मामले खे कुझु गुफ़्तगू ॿिए पासे वठी था हलूं। अमीर बख्श भुट्टो साहब भला अचे पियो पीपल्स पार्टी में, छाकाणि त मुंहिंजे ख़्याल में ज़मीनूं त ॾेई छॾियूं अथई, पर वरी बि अचे पियो नवंदिर हाउस ते ज़रदारी साहब सां मुलाक़ात, बिलावल साहब सां मुलाक़ात, पर अञा ताईं बाज़ाब्ता तौर ते को अहिड़ो ऐलान कोन थियो आहे। ॻाल्हियूं अचनि थियूं त आहे वाकई पीपल्स पार्टी में अचे पियो, या हाणे इहे आहिनि त बसि इहा बर्फ़ पिघरियल आहे, अचण वञण जो रस्तो खुलियो आहे, बाक़ी फ़िलहाल सियासी तौर ते मां सम्झां थो त असां ख़ासि तौर ते लाड़काणे वारा, हूअं त सॼी सिंध वारा, पर असां लाड़काणे वारा तमामु घणा ख़ुशि थिया आहियूं, तमामु घणा ख़ुशि थिया आहियूं। पाण में इन करे त असल में हिकिड़ो ई ख़ानदान आहे, पाण में माइट आहिनि, भुट्टोस सां, भुट्टन साहबनि सां असां सभिनि जो जेको आहे प्यार आहे, मोहबत आहे, हिकिड़ो लिंक रहिया आहियूं असां उन्हनि सां। सो इन करे असां चवंदासीं त जेको बि ख़ानदान आहे, उहो ख़ानदान भली जेको आहे सियासत में अलॻि हुजनि, छा बि हुजनि, पर ख़ानदानी रस्ता, उथणु वेहणु, मरणो पढ़णो, उन में गॾु हुजणु घुरिजे। हीअ बर्फ़ जेका पिघड़जी पई वई आहे, मिलिया आहिनि हिक ॿिए सां, तमामु इन जो सुठो असरु थियो आहे माण्हुनि ते, आम माण्हू जे मथां। मां हक़ीक़त ॿुधायांव त आम माण्हू जे मथां सुठो असरु थियो आहे। ऐं ॿियो इन में इहो थिए थो त जेकॾहिं भुट्टा साहब सभु गॾु आहिनि न, त हे जेके ब्लैकमेलिंग ऐं नंढा नंढा जेके दुकान आहिनि ऐं ख़ानदाननि खे विड़ाइण जी कोशिशि कंदा आहिनि न, इन्हनि जा दुकान बंदि थी वेंदा। अच्छा पोइ इहा ऑफर साॻी जूनियर ज़ुल्फ़िकार भुट्टो लाइ बि आहे?
तव्हां उन मतिलबु पोइ तव्हांखे भला उन वटि वञणु खपे। ॻाल्हि इहा आहे त मूंखे कंहिं दोस्त ॿुधायो त हिकिड़े दफ़े जेको आहे उन पाण जेको आहे ज़ुल्फ़कार साहिबु चयो आहे त मुंहिंजो उथणु वेहणु मिलणु जेको आहे उहो हूंदो आहे पंहिंजे सोट सां, मुंहिंजो मां सोट सां राब्ते में आहियां, कज़न सां, शासी भली खणी मुंहिंजो अलॻि आहे पर कज़न सां मुंहिंजो राब्तो आहे, त इहो सुठी ॻाल्हि आहे, इहा सुठी ॻाल्हि आहे। पर ॻाल्हि इहा आहे त माण्हू जेके हिन कनि था त इहे विढ़नि पाण में त हुननि जो दुकानु हले। न इहा कोशिशि थिए पई त ज़ुल्फ़कार जूनियर खे इलेक्शन विढ़ाइजे लाड़काणे में, ऐं पोइ सभु सपोर्ट कंदा त ॿई भला पाण में कज़न्स जेके आहिनि बि मुक़ाबिलो कनि। उहो ई थो चवां न, मां इहा ई ॻाल्हि त कयां थो न, त हिननि जो दुकानु तने थो हले न, जेकॾहिं हे सभु ठहियलु हुजनि पाण में हे त विढ़ण जी कोशिशि कंदा हिननि खे न, जेकॾहिं ठहियलु आहिनि पाण में त हिननि जो दुकानु बंदि थींदो न, काॾों हलंदो हिन जो दुकानु? तव्हां पाण खटो पहिरीं, ॿिए खे खटाइण खां पहिरीं तव्हां पाण खटो। हीअ बलदियाती इलेक्शन अचे थी, तयारियूं कयो, हे तयारी कनि था पिया, हे जेके इल्ज़ाम बाज़ी हे हो जेको कुझु वठां कनि था पिया, उहो इहा ई आहे त इलेक्शन जी तयारी आहे। असां बि हमेशह इलेक्शन विढ़िया आहियूं, पॉलिटिकल वर्कर आहियूं, सियासी वर्कर आहियूं, असांखे ख़बर आहे त असां बि तयारी में आहियूं। ईअं कोन्हे त असां चुप करे वेठा आहियूं, असां बि तयारी कनि था पिया, करे रहिया आहियूं। सो इहा सॼो जेको तव्हां चओ था त गर्मा गर्मी, इहा गर्मा गर्मी इलेक्शन जे लाइ आहे, इलेक्शन जे लाइ आहे, त मतिलबु बलदियाती आहे, पर रखवला थिए हिन जे ॻोठ वारी जेको आहे हितो ॿाहिरि निकिरी ॾेखारे। हाणे हिन दफ़े तव्हां ॻोठारे यूसुफ खटण जो पोइ त माना सिधी ॻाल्हि सही, पोइ तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, लेवल प्लेइंग फील्ड न मिलंदी। मां ॻाल्हि त इहो कयां, लेवल प्लेइंग फील्ड किथे, जेके तकीरूं इलेक्शन में हे कंदो आहे, ॿाहूं भञी छॾींदुमि, टंगां भञी छॾींदुमि, हे ॻाल्हाईंदो आहे जेॾी महिल त तव्हां ॾिसो त सही त को बि पॉलिटिकल वर्कर, को बि पॉलिटिकल लीडर अहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदो, टंगां भञी छॾींदुमि, ॿाहां भञी छॾींदुमि, हीअं करे छॾींदुमि, हूअं करे छॾींदुमि, रावती कचो, फलाणो कचो, टीरो कचो। को सियासी माण्हू ईअं ॻाल्हाईंदो आहे? पंहिंजे वालिद साहब जी उमिरि जे शख़्सियत खे मतिलबु त ईअं ॻाल्हाए, कोई ॼट बि न ॻाल्हाए। मतिलबु सुहेब ज़ात ते जत छा में ख़राब आहिनि। अलाए असां माण्हू त आहियूं, मां जतन जी जेका लीडरशिप तस्लीम न कई। मतिलबु छा मतिलबु? फलाणो जेको आहे उहो चोड़नि वटि वेंदो आहे, चोड़नि वटि बि वञी जेको आहे जेकॾहिं हूंदो प्यालो बि हूंदो, भंगी वटि बि प्यालो हूंदो, तूं इलेक्शन में चोड़नि ऐं भंगियुनि वटि न वेंदो आहे? मतिलबु माण्हुनि खे, हिकिड़ी कम्यूनिटी खे, सॼी कम्यूनिटी खे जेको आहे डिस्ग्रेस करणो, उन्हनि खे मतिलबु छा इहा सोच, कहिड़ी सोच आहे? भाई तूं चाहीं अलाह पनाह ॾे, अलाह पनाह ॾे, तूं चाहीं, तुंहिंजा वॾा त ईअं कोन, कॾहिं डॉक्टर साहिब आहे, कॾहिं हाजी साहब, कॾहिं जेको आहे तोड़े हाणे हे बि डॉक्टर सफ़दर बि कॾहिं कॾहिं वही थो वञेसि वात मां अलाए छा छा, न त इन्हनि माण्हुनि कॾहिं बि जेको आहे की गुस्सो लफ़्ज़ कंहिंजे लाइ, कंहिं कम्यूनिटी लाइ, कंहिं ज़ात लाइ, कंहिं तबिके लाइ न ई चयो, न चवंदा। अच्छा, जॾहिं भला ताज़ियत लाइ विया हो बिलावल साहब सां, उन वक़्तु बि के पॉलिटिकल ॻाल्हियूं थियूं या सिर्फ़ु ताज़ियत ई हुई हिननि वटि, या वरी कुझु मामला तव्हां सोचिया पिया त इहे त उन वक़्तु ॻाल्हियूं इहे हलियूं पिए त बिलावल साहब वञे पोइ ताज़ियत थींदी, पोइ शायदि मामला सही थी वेंदा, त अहिड़ी का शइ थी हुई? हिननि खे हुयो त डॉक्टर साहिबा जी ताज़ियत ते चेयरमैन साहब न आयो, पर चेयरमैन साहब हिननि जी ताज़ियत ते न वियो, डॉक्टर साहिबा जी क़बर ते वियो। ही हुया कोन, उनजे करे उतां हाजी साहब जी ताज़ियत ते वियो हुते, ठीकु आहे। ॿियो कराची में बि हिननि वटि वियो, कराची में त ख़ैर हिननि पंहिंजा जेके ज़ाती कम आहे उहे चेयरमैन खे चया, चेयरमैन हुते CM बि हुयो, पोइ वरी चेयरमैन हुनखे चयो त इहो करे छॾियो। कहिड़ा कम? हाणे उन ॻाल्हि खे छॾियो, पर मां ॿुधायां पंहिंजा ज़ाती कम आहे। सो को ऑफिसर जूं जेके आहिनि उहे बदिलियूं कराइण, पोस्टिंगूं या हितां हे न हटे, या हे हितां इहो कयो, पोइ CM हुयो हुनखे थी वियो आहे इहो करे। बाक़ी उते जेके वियासीं पंहिंजो वलीद जेॾी महिल वियासीं, उहो पहिरियों दफ़ो जेको आहे, हिन करे त चेयरमैन साहिबु हिनखे सुञाणींदो कोन हो। अच्छा, सो पहिरियों दफ़ो हुन तारीफ़ थियो त हे आहे, ॾिठीसि त छा हे आहे
हाजी साहिब जो पुटु। सो उते बाक़ी जेके ईअं जनरली ॻाल्हियूं थियूं ऐं जॾहिं ॻाल्हि में ख़ासि तौर ते कलाकु ॾेढ जेको आहे चेयरमैन साहिबु उते वेठो। सो डॉक्टर सफ़दर साईं हिन सां त वाक़फ़ियत कोन हुई चेयरमैन साहिबु। डॉक्टर सफ़दर साईं जेको आहे उहो ॻाल्हाए पियो त डॉक्टर सफ़दर जेको आहे उहो लाड़काणे जे हवाले सां या किन स्कीमुनि जे हवाले सां या बहितरी जे हवाले सां हीअं थियणु घुरिजे, हीअ थियणु घुरिजे, हो थियणु घुरिजे। पोइ जेको आहे पंहिंजो उते चेयरमैन साहिबु जेको आहे चयो त बाबा डॉक्टर सफ़दर सां तव्हां राब्ते में रहंदा कयो, हे कमु आहे, हे कमु आहे, जेको हे चए त उहो ओड़े नमूने थियणु घुरिजे। इन करे त सीनियर आहे, हिनखे वधीक ख़बर आहे, हिन कमु कयो आहे, बीबी सां गॾु रहियो आहे, इहो करणु घुरिजे। इहो बाक़ी इहो कोन हो त जेको असां वेंदासीं त हुन खां पोइ उन खां पोइ राब्ता पोइ तव्हांजे तरफ़ां ख़तमु थिया या हुननि जे तरफ़ां? छाकाणि बिलावल साहिबु त चई वियो पंहिंजे माण्हुनि खे त तव्हांखे राब्ते में रहणो आहे डॉक्टर सफ़दर सां। उन सां रहियासीं उन सां रहियो डॉक्टर सफ़दर साहिबु बिल्कुलु मूंखे फ़ोन कंदो, मां फ़ोन कंदोमांसि, अच्छा सही बिल्कुलु रहियो। पर हाणे पोइ इलेक्शनूं थियूं थियनि, हा वरी इलेक्शननि में थिया त मां चवंदा न हिननि जी ॿोली ख़राबु आहे। जेकॾहिं तव्हां बीबी साहिबा जी इज़त कयो था, उनजी औलाद जी इज़त नथा कयो त तव्हां माना बीबी साहिबा जी इज़त न कई न। हा न पर तव्हां मतिलबु मुखालिफ़त हुजणु घुरिजे, पर शाइस्तगी हुजणु घुरिजे, शाइस्तगी हुजणु घुरिजे, वज़ादारी हुजणु खपे। कंहिंजो माण्हू हर को माण्हू गरीब इख़्तिलाफ़ हुजे, रखिजे। अमीर हुजे, गरीब हुजे, केर बि हुजे, पॉलिटिकल वर्कर हुजे, लीडर हुजे, हर को इज़त लहणो न। तूं जेकॾहिं कंहिंखे ॻाल्हाईंदे त सुभाणे तोखे बि ॻाल्हाईंदा, तुंहिंजे वॾनि ते बि ॻाल्हि ईंदी। पंहिंजे वॾनि जूं जेके आहिनि उहे हाणे मरहूम थी विया आहिनि, उन्हनि जी इज़त रख, उन्हनि जी लॼ रख। सुभाणे उन्हनि जे मथां को माण्हू आङुर खणे त तोखे तुंहिंजे करे खणंदो न त माण्हू त नथा खणनि। तूं ॿियनि जे वॾनि नंढनि ते ईंदे ला मोहला जेको मां इन जो आहियां त सियासत जे अंदरि शाइस्तगी हुजे, सियासत जे अंदरि हे सियासी मुखालफ़त आहे, ज़ाती दुश्मनी न आहे। मरणे पढ़णे ते माण्हू अचणु घुरिजे, वञणु घुरिजे। मरणे ते वियासीं पिए त बि माना एजाज़ जखराणी साहिबु असां खां ताज़े ते पाण उथी वियो, बाक़ी नंढनि जे हवाले कयईं। पोइ असां उन्हनि सां दुआ घुरी, पीर साईं जो पुटु बि वियो, हीउ बि वियो। त छा आहे हक़ीक़त आहे हिन में? वाक़ई प्रेशर हुयो को एजाज़ ते? छाकाणि त इहो बि ॿुधण में थो अचे त कंहिं हिकिड़े ॿिए वटि तव्हांजे अॻुवाण वटि को जूनियर ज़ुल्फ़कार ताज़ियत लाइ वियो त उनजी पार्टी रुकने त मुअतल कई वई, त उनजे ख़ौफ़ खां ई शायदि उथी वियो त किते मूंसां बि ईअं न थिए। इन आहे हक़ीक़त छा? पंहिंजो इहा ॻाल्हि ॾाढी हले पई। सियासी मुखालिफ़ जेको आहे उहो मौलाना राशिद महमूद न आहे, हिननि सां गॾु आहे न, हिननि सां गॾु आहे न, उहो नथो वञे काथे, वेंदो आहे। हिते बि त गॾु वियो, हिते बि वियो, हिन जो भाउ वियो गॾु। हा मतिलबु नासिर महमूद वियो, राशिद शाह ऐं इहे विया उते मीर बाबल ख़ान जो पुटु वेठो थियो, उते जेको आहे उनजो भाइटियो वेठो थियो, उते उनजो पोटो वेठो थियो। जेकॾहिं तव्हांखे मठो लॻो, तव्हांखे इहा ॻाल्हि सुठी न लॻी त एजाज़ ख़ान वञी सुतो आहे या कीअं, तव्हांखे ख़बर आहे त असांजा तॾा हूंदा आहिनि 3 ॾींहं माण्हू सां कहिड़ी हालत हूंदी आहे, ख़ासि तौर ते इन उमिरि में त नौजवाननि खे चवंदा आहिनि वॾनि खे त तव्हां वञी थोरो आरामु कयो। हो जेकॾहिं आरामी हुयो 3 ॾींहं तॾो जेको हूंदो आहे त असां सभिनी खे ख़बर आहे। अॼुकल्ह 3 ॾींहं खां अॻिते निकिरी थो वञे तमामु घणो। हाणे उन में वरी उन खां पोइ मथां वरी ॿियो शयूं, एॾा पुट बि बीमार हुयसि उन्हनि ॾींहंनि में। इहा शइ हाणे उन में इहो चवणु, जॾहिं हुन वरी ॿियो तॾो थियो आहे, उन वक़्तु इहो चवणु त भई तूं न अची आ। हूअं भला जेको आहे मीर बाबुल ख़ान जो तोसां या जेके ॿिया आया उन्हनि सां हिकिड़ो वास्तो, कहिड़ो उथणु वेहणो, कहिड़ो मरण पढ़णे थींदा, अॻ में न ईंदा वेंदा कॾहिं छा ॿुधायो? माना एजाज़ जखराणी जी वालदा गुज़ारे वई, हे छो न विया? हिकिड़ी पॉलिटिकल हे कंदो ई ईअं आहे, लाड़काणे में मशहूरु आहे। त सुठी ॻाल्हि आहे न, पॉलिटिकली न, कंहिंसां वास्तो वाड़ो हुजे त पोइ त ॿी ॻाल्हि आहे। भई मरणो पढ़णो जेको आहे माण्हू जो हिकिड़ो रस्तो हूंदो आहे न, पर जिते ख़बर पए सही फलाणो मरी वियो उते वञी पहुचो। त हाणे तूं जेको वञी थो त तूं इहो पहिरीं ॿुधाए त हुनजी वालदा ते छो न वई, उहा गुज़ारे वई त छो न वई? ऐं वरी बि इहो त वरी नौजवान 20-21 सालनि जो जेको आहे उहो हुनजी हालति छा आहे हुनजी असांखे ख़बर आहे। असांजो दोस्त आहे, असां घणो वक़्तु गॾु रहिया आहियूं, 30 साल असां गॾु रहिया आहियूं, असांखे ख़बर आहे त हुनजी वीचारे सां कहिड़ी हालति आहे।
इहा बि वॾी ॻाल्हि आहे त को मतिलबु अलाह पनाह ॾे, चवंदा आहिनि त पीउ जेको आहे पंहिंजे औलाद जो जेको आहे उहो जनाज़ो न करे। ॾाढो ॾुखियो आहे पीउ तमामु जे लाइ घणो। नौजवान पुट जो हाणे जनाज़ो उन ॾाढो वक़्तु जेॾी महिल हू ॿिए तरीक़े ते वेठो आहे थियो 10 नौजवान, ॾींहंनि जो फ़र्क़ु न आहे शायदि उहो आहे। ऐं तूं इहो त उन्हनि जे लाइ चए हाणे असां उतां वेहंदासीं न, हल न वेह। अच्छा बसि आख़िर में हिकिड़ी शइ बि ॾाढी मां पुछणु चाहियां थो, तव्हां खां बिलावल साहिब सां रहो पिया, तव्हां हाणे बिलावल साहिब जे ज़िले सां तालुक़ु बि रखो था, उन जी तक मां आहियो। बिलावल साहिब हूअं कॾहिं वेही ईअं कचहरी में पुछंदो आहे लाड़काणे जे माण्हुनि जे बारे में, लाड़काणे जे एरियाज़ में? छा रोज़ त पाण हाणे शहर घुटियूं त कोन थो घुमी सघे, पर कॾहिं कॾहिं ईअं पुछंदो आहे तव्हां खां त लाड़काणे में कीअं पियो हले, लाड़काणे जा माण्हू कीअं, वर्कर्स छा था चवनि, उन्हनि जो हाल अहिवाल शायदि वठंदो आहे कॾहिं? मुंहिंजे ख़्याल में त रोज़ पुछंदो आहे। अच्छा। जेॾी महिल मीटिंग्स असांजूं शुरू थींदियूं आहिनि चेयरमैन साहिब जूं, उन खां अॻु में जेॾी महिल ईंदो आहे त पहिरियों सुवालु मूंखां इहो कंदो आहे, हाँ जमी क्या हाल चाल है, लाड़काने का क्या है, क्या हो रहा है उधर। पोइ वरी सियासी तौर ते थोरो घणो हिनजो छा थियो, हुनजो छा थियो, हुनजो छा थियो। पर लाड़काणे लाइ, लाड़काणे वारनि लाइ रोज़ डेली, ऐं मां सच थो ॿुधायांव, डेली पुछंदो आहे। ऐं जेकॾहिं मां उते वियो हुयुमि, कॾहिं चेयरमैन साहिबु इजाज़त ॾींदो आहे, मूंखे चवंदो आहे वञो हाणे घणा ॾींहं ते, या तोखे लाड़काणे वञ, या मुल्क खां ॿाहिरि वेंदो आहे त मूंखे चवंदो आहे मां मुल्क खां ॿाहिरि थो वञा, तूं लाड़काणे वञ। त मां जे लाड़काणे हूंदो आहियां त पाण इस्लामाबाद हूंदो, मुल्क खां ॿाहिरि हूंदो, मूंखे फ़ोन कंदो, पुछंदो हा ॿुधाए छा थियो, छा थो थिए पियो, छा आहे छा न। लाड़काणे सां जेतिरो मां ईअं ई जेको आहे भुटे साहिब खे लाड़काणे सां प्यारु हूंदो, ईअं ई जेको आहे बीबी साहिब खे लाड़काणे जो प्यारु हूंदो, लाड़काणे वारनि सां पंहिंजा शहर, उनजा शहर आहिनि, अबनि ॾाॾनि जा शहर आहिनि, उते दफ़न उते थियल आहिनि, त उन्हनि सां हिकिड़ी नेचुरली हिकिड़ी जेको आहे उहो हिकिड़ी बाइंडिंग मतिलबु त थिए हुते थी। तव्हां माना पंहिंजो तक बि संभाले पिया, ऐं चेयरमैन साहिब जो तक बि प्रैक्टिकली हुते वञी तव्हां ॾिसो पिया। आहे ई उनजो तक न पर तव्हां बि हुते ज़ाहिर आहे पाण त हाणे हुनखे ज़ाहिर दुनिया जी सियासत बिल्कुलु आहे, बिल्कुलु मुल्क बिल्कुलु जी सियासत आहे, बिल्कुलु त उतां जे माण्हुनि सां त वरी ज़ाहिर आहे मिलण जुलण, छो त उतां जे माण्हुनि जा बि इशूज़ हूंदा न, इहो हाणे नंढा हाणे वॾा। माशाल्लाह बि ॿिया इहे चओ त सम्झंदा आहिनि ॿिया केरु, पर लाड़काणे वारनि खे घणनि ई माण्हुनि खे जेको आहे नाले सां सुञाणींदो आहे, सॾु कंदो आहे नाले सां, अच्छा, सुञाणींदो आहे, जेके बि उनजा जेको वर्कर आहिनि। बीबी बि ईअं हूंदी, बीबी बिल्कुलु बि बिल्कुलु ईअं हूंदी, वर्कर्स खे नाले सां सुञाणींदी बिल्कुलु ऐं बिल्कुलु। मतिलबु चेयरमैन साहिबु जेको आहे उहो इहे जेके इहे ॾिसंदो आहे, मेयर साहिबु क्या हाल है, हाँ, मतिलबु मेयर त रंग करण छॾियो आहे चए पियो त मेयर आपके काम करते करते बूढ़ा हो गया, बाल सफ़ेद हो गए उसके, हालांकि वो इतना ही यंग आहे तमामु। पर हाणे मुंहिंजे ख़्याल में अनवर साहिब खे रंग करणु खपे, कलर करणु खपे। असां बि करायूं था, जेके उमिरि में हुन खां वॾा आहियूं, असां बि करायूं था, त मतिलबु उनखे बि कराइणु खपे। इहे मां ॿ टे नाला खयां न, त हूअं सभिनी खे जेके बि उते आहिनि, सभिनी खे जेके बि वर्कर, मतिलबु जेके उहिदेदार आहिनि, इहे उन्हनि खे सभिनी खे, या जेकॾहिं वर्कर कोई ईंदो पंहिंजो नालो ॿुधाईंदो, चवंदो मैं जानता हूँ, मैं मिला हूँ आपसे। चेयरमैन साहिबु जेको आहे हिकु यूसी में पाण हलियो आहे इलेक्शन दौरान नहीं इन खां पहिरीं, अच्छा, हिकु यूसी में पाण हलियो आहे 18 खां पोइ। 20 यूसियूं, 20 यूसियुनि में पाण हलियो आहे, पंहिंजे वर्करनि सां मिलियो आहे, उते उन्हनि खां पुछियो अथई हिते छा छा तव्हांखे घुरिजे, कहिड़ी तकलीफ़ आहे, छा आहे छा न। हर को पियो चए त यार हाणे काॾे चेयरमैन साहिबु काॾे तव्हां यूसियूं था घुमाईंदा हुते। मूं चयो भैया पुछोसि न पंहिंजो घुमाईंदा, तक अथसि, पंहिंजो मां त चाहींदुसि त सिंध जे हर यूसी में वञणु खपे। मतिलबु इहो आहे त जेतिरो हुनखे टाइम आहे, हाणे घणो बिज़ी थी वियो आहे, हाणे घणो बिज़ी थी वियो आहे जेको आहे, पर सॼो लाड़काणो हुनखे ख़बर आहे, बाकरे रोड कहिड़ो आहे, हुनखे ख़बर आहे फलाणी जाइ किथे आहे, हुनखे ख़बर आहे त पाकिस्तान चौक किथे आहे। मतिलबु इहा सॼी शइ जेका आहे चेयरमैन साहिब खे उहो आहे। अच्छा चेयरमैन साहिबु, आख़िर में चङो मंशियात वारो हिकिड़ो इशू पियो हले ॾाढो, ऐं वरी विच में तव्हांजी हुकूमत बि ॾाढो हिन ते ॾंडो बि खयो आहे, ख़ासि तौर ते फरियाल टालपुर साहिबा जेका हाणे स्टैंडिंग कमेटी जी मीटिंग कई, ॾाढी कावड़ जो इज़हार कयो अथई, मंशियात तबाह करे छॾियो आहे सिंध जे नौजवान खे। तव्हां ॾिसो त केॾा आइस ख़ासि तौर ते उन त नौजवान तबाह करे छॾिया आहिनि, बल्कि पंहिंजे घर भातियुनि खे उन्हनि क़तल बि कया आहिनि, अहिड़ा वाक़िया जीअं 2-4 आया बि आहिनि। ऐं हाणे जेका लास्ट मीटिंग थी, असां वटि जेका रिपोर्ट आई त IG साहिब खे बि फरियाल टालपुर साहिबा ॾाढे छंड पती, ऐं चई त ऐं उनखां पोइ तव्हां ॾिसो IG साहिब भॼ भॼा शुरू करे छॾिया, इवन ख़ुदि हिकु SSP बि उन ते हटाए वियो आहे, त उहो बि मंशियात में मुलविस बि निकिरे। तव्हां सम्झो था त इन ते केतिरो कमु करण जी ज़रूरत आहे, ऐं जॾहिं फरियाल टालपुर साहिबा जेकॾहिं उहा इन हवाले सां इन ते फोकस्ड हुजे, त ख़ुदि हाणे जेके तव्हां पंहिंजे इलाइक़े जा चूंडियल नुमाइंदा आहियो, तव्हांखे हाणे केतिरो प्रोएक्टिव रोल अदा करणु खपे, त तव्हांजे पंहिंजनि तकनि मां, इलाइक़नि मां इहो मंशियात जो ख़ात्मो अचे। लीडरशिप जो जेसिताईं तालुक़ु आहे या गवर्नमेंट जो, ज़ीरो टॉलरेंस आहे हिन ते।
मंशियात जे हवाले सां। इन करे त असांजो आईंदो आहे जेका इहा इन 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 मंशियात जे हवाले सां, ड्रग्स जे हवाले सां, उहो ॼणो तबाह पियो थिए। अदी फरियाल टालपुर साहिबा न सिर्फ़ु अॻु में बि घणियूं मीटिंग्स जेके आहिनि, जेके बि इन करे त पाण स्टैंडिंग कमेटी चेयरपर्सन आहे, त इहे मीटिंग्स अॻु में बि कयूं लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां, ॿियनि हवालनि सां, जेको आहे हमेशह कंदी रहंदी आहे। चेयरमैन साहब जो बि इहो आहे, CM साहब जो बि इहो आहे, होम मिनिस्टर साहब आहे, जेके बि असांजी जेकी कैबिनेट आहे उनजो इहो आहे त कहिड़ी बि सूरत में इनखे कर्ब कयो वञे। हाणे हुन में ॿी हिकिड़ी शइ आहे त लीडरशिप जो जेको आहे उहो इहो ई आहे गवर्नमेंट खे त हर डिस्ट्रिक्ट में तव्हां रिहेबिलिटेशन सेंटर ठाहियो। त हिननि खे जेके वीचारा इन में आहिनि, ईअं खणी सम्झो मर्ज़ु आहे हिकिड़ो, इन मर्ज़ में जेके आहिनि उन्हनि खे ट्रीट कयो वञे, उन सां नफ़रत न कई वञे, उन्हनि खे क्रिमिनल न सम्झो वञे, उन्हनि खे ड्रॼारियो न वञे, उन्हनि खे जेल में न विधो वञे, बल्कि उन्हनि खे इहो त भई ॼणो बीमार आहिनि, सिक आहिनि, उन्हनि जो इलाजु थियणु घुरिजे। जीअं एड्स वारा आहिनि, एड्स वारनि सां नफ़रत तव्हां न कयो, हिकिड़ो आहे थियो आहे उन्हनि सां, त उन्हनि खे जेको आहे तव्हां सही नमूने उनखे हिकु मरीज़ वांगुरु जेको आहे उहो ॾिसो। त जेके मंशियात में आहिनि या कीअं, हा इहो ॾिसो त जेके स्मगलर्स आहिनि, जेके 2 नंबर इहा शइ जेके बि डीलर्स आहिनि, उन्हनि जे मथां तमामु घणो उहो सर्विलेंस हुजे, गिरफ़्तारियूं थियनि, मुकमल तौर ते उन्हनि खे सज़ाऊं अचणु घुरिजनि, ऐं जुडिशरी सां ॻाल्हायो वञे त इन क़िस्म जूं जेके बि आहिनि, जेके सख़्त में सख़्तु सज़ाऊं उहे हुजणु घुरिजनि उन्हनि जे ख़िलाफ़ु। इन करे त इहे असांजी जेका न्यू असांजी जनरेशन आहे, उन जनरेशन जे ख़िलाफ़ु त जेको इहो थिए, नौजवान पढ़िया लिखिया सुठनि घरनि जा, उहे जेके इन लानत में जेके अची था वञनि, उन्हनि जो पोइ नतीजो बि तमामु घणो, न सिर्फ़ु उन ख़ानदान लाइ, उन घर लाइ, बल्कि सॼे समाज लाइ जेको आहे उहो हानिकार थो थिए पियो। सो इन ते इनशाला जेको आहे अञा ताईं बि गवर्नमेंट जेका आहे उहा इन ते सख़्तु क़दम खणण वारी आहे, सख़्तु क़दम अॻु में बि खयां अथऊं। इनशाला इन जा सुठा नतीजा। SSP लेवल ताईं माना मुलविस आहिनि। वॾी हैरत जहिड़ी ॻाल्हि न आहे त माना SSP जीअं सांगड़ जी SSP खे हटाए वियो, उहो त ख़बर पई, माना इहो त वॾो ख़तरनाक क़िस्म जी तव्हांखे एक्शन वठिणो पवंदो, पोइ SSP जी कुर्बानी ॾियणी पवंदी। इहा मूंखे ख़बर न आहे त सांगड़ जे SSP खे छो हटायो, कीअं हटायो, इहा मूंखे ख़बर न आहे। जैसे मुंहिंजे इल्म में इहा शइ न आहे। जेकॾहिं पंहिंजो ऑफिसर लेवल ते, गवर्नमेंट जे ऑफिशियल्स जे लेवल ते जेकॾहिं उहे आहे, को गठजोड़ आहे, त उनखे नेक्सिस खे तोड़णो पवंदो, सख़्तु क़दम खणणा पवंदा। जेकॾहिं को इन्वॉल्व आहे, को बि ऑफिसर कहिड़ी बि सतह ते, उहो जेकॾहिं इन्वॉल्व आहे त उनखे पोइ किथे बि पोस्टिंग जेका मिलणु न घुरिजे। जेकॾहिं वाक़ई बि इन्वॉल्वमेंट उनजी आहे, सिर्फ़ु इल्ज़ाम न हुजे, आहे जेकॾहिं साबिती जी बुनियाद ते, त पोइ त उहो कॾहिं बि उनखे का रिआयत न मिलणु। अच्छा जोन साहब, ॿियो त हसनैन मिर्ज़ा जो बयानु तव्हां ज़रूरु ॿुधो हूंदो, जेको चए पियो त जेको सिंध में मंशियात हले पई, इहे 90% पीपल्स पार्टी जा चूंडियल नुमाइंदा हिन में मुलविस आहिनि। हाणे मूंखे ख़बर न आहे, त तव्हांजी मूंखे ख़बर कान्हे का, पर माना वाक़ई आहे छा? कीअं थो थी सघे को ईअं हुजे त हाणे, अच्छा चलो ईअं हुजे त ॻाल्हि इहा आहे त न, उहे त चवंदा आहिनि नौजवान कुझु ॻाल्हाइण खां पहिरीं चवंदा आहिनि पहिरीं तोरियो पोइ ॻाल्हायो, मतिलबु को इल्ज़ाम हणो त को ढंग जो त इल्ज़ाम हणो। हाणे ॿियो छा आहे, हिकु कल्ह ताईं याखड़ कंदो वठंदो, हाणे गाॾी थो घुमे, मतिलबु इहे न सहू थी पिया आहिनि। हाणे तव्हांजे लाइ जेकॾहिं को ॻाल्हाए पोइ त भई तव्हां छा हूंदा, मतिलबु इहे इन शइ में वञण में पोइ जीअं न, इहे पाड़े में हिकिड़ा हूंदा वेठा हूंदा, जेको आहे मुड़ा कढी ॿार जेको चङो कपिड़ो पाए वेंदो, अहिड़े नमूने थी पिया आहिनि। हे नौजवान आहियो, तव्हां पढ़िया लिखिया आहियो, मुस्तबिद सियासत कयो, सोच पंहिंजी जेको आहे उनखे सुधारियो, सुठी सोच रखो। तव्हां जेको आहे सुपर आईंदा तव्हां ई हूंदो। असां पंहिंजी इनिंग जेका आहे उहा जेका खेॾूं था, उहा ख़तमु थियण वारी आहे, उन खां पोइ तव्हां ई ईंदो। सो हाणे तव्हां सफ़ा जेको आहे वॾेर की सियासत, भोतार की सियासत, सोच उहा हलो था त हींअर हिकिड़ी ॿांह हीअं थी हले, हिकिड़ी ॿांह हीअं थी हले। भई को न्याज़ निवड़त, अदब, एतिराम नंढे वॾे जो जेको आहे उहो हुजणु घुरिजे, लिहाज़ मरवत इहा हुजणु घुरिजे।
असांजो समाज आहे, सोसाइटी आहे, असां हिक ॿिए सां रहिया आहियूं, हिक ॿिए सां गॾु खाधो आहे, पीतो आहे, त घटि में घटि जेको आहे उन में लिहाज़ बि थो हुजे। ऐं इहो ॿिन्ही पासे खां हुजणु घुरिजे, उन्हनि खां तव्हांजे मां तरफ़ां उन्हनि जे तरफ़ां सभिनी जे तरफ़ां, छो त मुस्बत ऐं सुठी सोच सां सियासत करणु खपे। ॿिन्ही जो मक़सदु सिंध जी ख़िदमत करणु आहे न। ॻाल्हि इहा आहे ऐं त उन माण्हूअ में जी हिक ॿिए खे माण्हू हिक ॿिए खे गिरेबान में हथु विझण जे बजाए इहा ई शइ मां उहो चवां थो न, त हिननि जे वॾनि इहा शइ न आई, हिननि में इहा शइ आई आहे। या त हिकिड़ो माण्हू हूंदो आहे न जेको घणियूं जेके आहिनि उहे नाकामियूं हुनजे हिसे में जेॾी महिल ईंदियूं आहिनि, त पोइ उहो हिकिड़ो रिएक्शनरी जेको आहे उहो जो आहे फ्रस्ट्रेटेड हूंदो आहे, पोइ हिकिड़ो रिएक्शन जेको आहे उहो ॾींदो आहे, उहो ख़बर न पवंदी आहे हुनखे त ॻाल्हाए छा थो, सोच हुनजी जेका आहे उहा मफ़लूज थी वेंदी आहे। त मफ़लूज ज़हन जेको आहे हिननि खे थोरो वाइज़ करणु घुरिजे, पंहिंजे ज़हननि खे, पाण खे, ऐं माण्हुनि जी आॾो चङो माण्हू थी पेश करणु घुरिजे, जीअं हिननि जा वॾा चङा थी पेश थिया सभिनि जे साम्हूं। सो ईअं ई करणु घुरिजे बिल्कुलु जेका आहे। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो माण्हू इल्ज़ाम ई किरियल इल्ज़ाम हणे, त अॻिलो बि चवंदो यार हाणे जेकॾहिं मां सफ़ाई बि न ॾियां ऐं मां हिन जे मथां इल्ज़ाम त कोन थो हणां, मां त सॼी पंहिंजी में हिन जे मथां कोई इल्ज़ाम त कोन हयो, मां हणी सघां थो इल्ज़ाम, चङा ख़ासा इल्ज़ाम हणी सघां। तव्हां ॿुधायो कोन, तव्हांजो 3 पॉडकास्ट थींदा, हाणे ख़बर न आहे वरी पाण कॾहिं उहे तव्हां टाइम ॾींदो। जमील साहब वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। थैंक यू वेरी मच सर। ॾाढो मज़ो आयो, मुंहिंजो पहिरियों जेको पॉडकास्ट आहे, वॾी महिरबानी। थैंक यू सर, थैंक यू।